नाज़रीन दादूमा रिपोर्ट करे पियो वासिफ़ आज़ाद सुमरो। सॼा शहरनि जो चवणु आहे त असां वटि हिते इदारनि में करप्शन ऐं करप्ट ऑफिसरनि जी खोट नाहे। असां वटि कुझु अहिड़ा ऑफिसर मुक़ररु आहिनि जेके करप्शन सां गॾु इदारनि खे बि तबाह ऐं बर्बादु करण में पूरा हूंदा आहिनि। दादू भरिसां हिकु कामोरी बकरी फार्म आहे जेको 500 एकड़ जी एराज़ी ते मुश्तमिल आहे, जंहिंजो बुनियादु 1965 में विधो वियो। कामोरो बकरी फार्म जे भरिसां रहंदड़ पुरत मसियूद ज़मान पंवर मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हिन बकरी फार्म खे 1965 में मुक़ररु कयो वियो हुयो। हिते बहितरीन नस्ल जूं कामोरियूं बकरियूं दांद रिढियूं रखियूं वयूं हुयूं। उन्हनि जानवरनि लाइ तमामु वॾी बजट रखी वई हुई, मगर जॾहिं खां हिते करप्ट राशि ऑफिसर आया जिन मां उमर ख़ुश्क बि आहे, इन कामोरी बकरी जे फार्म मां कामोरियूं बकरियूं ऐं सरकारी ज़मीन बि विकिरो करे छॾियूं। इन कामोरी बकरी फार्म खे तबाह ऐं बर्बादु करण में का कसर न छॾी आहे। अस्सलाम वालेकुम। सर तव्हां हितां जा रहा? जी हाँ, मुझे भरिसां ॻोठ आहे हिते। अच्छा, हिन महिल असां कामोरी बकरी फार्म ही तमामु पुराणो बकरी फार्म आहे। तव्हांखे यादगिरी आहे त केतिरा साल पुराणो आहे? साईं, ही 1965 में हिन जो वजूदु आयो। हिन जा 550 एकड़ ज़मीन में फैलियल आहे। उन खां पोइ उहा ज़मीन खपाईंदा विया। हिन फार्म में रिढूं भलियूं ढगियूं हुयूं, भला डांद हा, भलियूं बकरियूं ईअं अधु बि कोन बचायूं अथनि। हिकिड़ियूं जंहिं 4 फर ॼणियूं थियूं उनखे हिकिड़ो था ॼणनि, ॿियो खपा था छॾनि। काफ़ी ज़मीनूं हिन जूं हुयूं जेके खपाए छॾनि। बाक़ी 82 एकड़ ज़मीन हिननि बचाई आहे। ॿी सभु हे अब्दुल सत्तार ख़ुश्क ऐं उन खां अॻु में जेका मोहम्मद उमर ख़ुश्क, इहे बि हाणे प्लाटिंग कई महिल खपाइनि ज़मीन। हिते शायदि हेड क्लार्क आहे, हिते मुलाज़िम आहे हिन जो। हा, सॼी हुनजी सरपरस्ती आहे। ऐं हिते हिन ज़मीन में सिर्फ़ु मौसमी गाह पोखणो आहे माल जे लाइ, पर मौसमी गाह 82 एकड़ में सिर्फ़ु 4 या 5 एकड़ गाह पोखे थो वञे। बाक़ी ॿियो सभु कणिक, मिर्च पोखाए था वञनि, वाङण पोखाए था वञनि, गोभी पोखी वञे, बसर पोखाए था वञनि, ॿी सभु कणिक पोखी थी वञे। माल जेको आहे थोरो ॼमे थो उहो खपा था छॾनि। बाक़ी थोरो हिकिड़ी बकरी फर छॾनि था जेको मोचारो थो थिए। बसि जेको थोरो बचाई बीठा आहिनि पंहिंजी नौकिरी बचाइण जे लाइ। बाक़ी ॿियो सभु खपाए खाई आहे, का शइ न छॾी आहे हिन। वण खपाए खाई आहे। बजट जेका अचे थी तेल जी वग़ैरह